मौरो में रोशन तारा स्कूल में सिंध ग्रैजुएट्स एसोसिएशन पारां सिंध के नाले वाले इल्मी अदबी और समाजी शख्सियत तोड़े तालीमी माहिर प्रोफेसर साईं नज़ीर अहमद काज़ी से रूह रहाण रचाई वही। रूह रहाण तकरीब में तारीख़दानन, शायरन, लेखकन, महक़िक़न, सियासी समाजी इल्मी तोड़े अदबी हल्के से वास्तो रखंदड़न और शहरन तोड़े सहाफ़िन वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते प्रोफेसर नज़ीर अहमद काज़ी खिताब कंदे चयो त मुंहिंजी पूरी ज़िंदगी इल्म, अदब, समाजी खिदमतन और तारीख़ से गुज़री है, जंहिं दौरान पंहिंजे जन्म भूमि शहर मोरो में गरीब, मिसकीन, पोरहत, मज़दूर तबके से वास्तो रखंदड़न की औलाद के तालीम ॾियारण लाइ इदारा जोड़ाया। हुन चयो त अहिड़नि तालीमी इदारनि मां तालीम हासिल करे अॼु उहे वॾियूं शख़्सियतूं बणिजी अदीब, शाइरी, लेखक तोड़े तारीख़दाननि समेत ॿियनि उहिदनि ते पहुची ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। प्रोफेसर नज़ीर अहमद काज़ी चयो त मोरो शहर सिंध जो अज़ीम ऐं क़दीम तारीख़ी शहर रहियो आहे। हिन तरक़ी याफ़्ता दौर खां पहिरियां मोरो शहर जा रोड रस्ता कचा, बिजली जो निज़ाम न हुजण बावजूदि मोरो शहर हिकु ख़ूबसूरत शहर जो ॾेख ॾींदो हुयो, पर हिन तरक़ी याफ़्ता दौर में रोड रस्ता पक्का, बिजली निज़ाम बहितर ऐं कम्युनिकेशन हुजण बावजूदि शहर तरक़ी नाहे करे सघियो। हुन चयो त अॻु जे दौर में इंसानियत हुजण सां गॾु अहसास, हिक ॿिए जो ख़्याल ऐं दिली मोहब्बत हूंदी हुई, पर हिन वक़्तु नफ़रत खे ओज मिली चुकी आहे। प्रोफेसर नज़ीर अहमद काज़ी चयो त सिंध में धारी आबादकारी वधीक नुक़सान पहुचायो आहे। अॼु हिते ओताकू ख़त्म थी वियूं आहिनि। सिंध सां मोहब्बत जो सबूत हिकु इहो आहे त असां सिंधी आहियूं जो पाण ॿधी सां रहूं था। तरक़ी लाइ आला तालीम ज़रूरी आहे। वालिदेन पंहिंजे ॿारनि खे सुठी मयारी ऐं आला तालीम ॾियारनि जीअं उहे मुस्तक़बिल जा मेमार सिंध संवारे सघनि। रूह रहाण में अज़ीम सिंधी काज़ी मुनीर अहमद, सूफ़ी ग़ुलाम मुस्तफ़ा कांधड़ो, असलम अब्बासी, मक़सूद अहमद मेमण, प्रोफेसर शमशाद अहमद सूमरो, असद सोलंगी, निसार अहमद मेमण, रसूल बख्श बुघियो, वज़ीर फराद सोलंगी, डॉक्टर मुमताज़ अली मेमण, नज़र हुसैन मेमण, ज़ाहिद दीपर, प्रोफेसर सुलेमान सियाल, इफ्तिखार अहमद बुघियो, इमदाद सोलंगी, डॉक्टर ग़ुलाम सवर बुघियो, फ़कीर ग़ुलाम रसूल मेमण, मुश्ताक अहमद जोयो, काज़ी शफ़ी मोहम्मद कुरैशी ऐं ॿियनि शिरकत कई। तकरीब में प्रोफेसर नज़ीर अहमद काज़ी के सियासी, समाजी, इल्मी, अदबी ऐं तारीख़ी ख़िदमतुनि एवज़ ख़राज तहसीन पेश कयो वियो। उन मौके ते सगा सदर मोरो असलम अब्बासी पारां शील्ड ॾिनी वई ऐं मोरो जे अदीबनि, शाइरनि, लेखकनि, शहरनि पिणु प्रोफेसर काज़ी नज़ीर अहमद खे गुलनि जा हार पाराया ऐं सिंधी सक़ाफ़त अजरक जा तोहफ़ा पेश कया। भलाई जियण जो मक़सदु आहे माण्हू ॼाओ, वरी प्राइमरी पढ़ियो, सेकेंडरी पढ़ियो, कॉलेज पढ़ी, इंजीनियर थियो, डॉक्टर थियो, लेक्चर थियो, जेको थियो वञे ज़िंदगी में, या सेठ थियो, वापारी थियो, ॾोकड़ कमाई, जॻहियूं ठा, इहा ज़िंदगी इंसान जी ज़िंदगी ते न आहे न। रब साईं जेको हुनखे अशरफुल मख़लूक़ात जो दर्जो ॾिनो आहे, सो इन जे लाइ थोरी ॾिनो अथई त खाए पीए उहो त ढोर बि अचे थो। तव्हां कंहिं बि ढोर खे ॾिसो त ईअं न आहे त न को पाणी थो पीए, न को मानी थो खाए, उनखे रब साईं ॾिए पियो, उहो गाह थो खाए, छा थो करे पियो, वक़्तु गुज़रे हुनजो। त असांजो ईअं था चऊं त हीअ ऐं ॿियो हुते गॾिजणु, वक़्तु कढणु, अचणु, वरी मोहबत सां ॻाल्हियूं हिक ॿिए सां करणु, इहे बि सुठियूं शयूं आहिनि। तो कीअं कौल विसारिया जानब, काइण अल उथारिया जानब, तो कीअं कौल विसारिया जानब, ओ मां त रुगो पई पचारिया जानब, मां त रुगो पई पचारिया जानब, तुंहिंजा नकुल नज़ीर सावल पूजा वेठी पीर, सावल पूजा वेठी पीर, ओ कॾहिं ईंदे जानियड़ा तूं, कॾहिं ईंदे सावलड़ा, लंदम सिक कीर, सावल पूजा वेठी पीर, सावल पूजा वेठी पीर। तोलायो बण कालंग पेहन ते थियूं अजरक छाऊं, तोखे सारिया चूंडिया साऊं, पेहन ते थियूं अजरक छाऊं, तोखे सारिया चूंडिया साऊं, हो बोणी डंजे लरन लोड़ियो, बोणी डंजे लरन लोड़ियो, दूरियूं करे वे दंगो जानी, तो लयो बाण कलंग, बाजर जलिया संगो जानी, तो लयो बाण कलंग। जेके असां वटि शहरनि में सिंधी जेके विया आहियूं न, असां तिन एतिरो जेको आहे थियो जो मूंखे कॾहिं कॾहिं कंहिंजे ॿारड़ा हूंदा, पोइ मां हुन ताईं कंदो झंडु छा, हाणे जंडु छा, शींघो छा,